हल पुट तूफान बदला वठना थी बदला तुझे सहारे थी सजो सिंध लंचर तुझे सहारे बदला वठना थी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मूंखे वेलकम कंदासीं हैदराबाद स्टूडियो यूट्यूब चैनल ते। मां आहियां व्लॉगर हसीन जान जी। दोस्तों अॼु असांजी सिंधी हैप्पी कल्चर डे आहे, उन हवाले सां हीउ व्लॉग आहे ऐं असां सां हिकु अहिड़ी शख़्सियत मुलाक़ात करे रही आहे जिन खे तव्हां फेसबुक यूट्यूब ऐं टिकटॉक ते ॾिसंदो हूंदो। अॼु असां सां मौजूदु हो हिन व्लॉग में लांचर खान, तो असांजे व्लॉग खे एंड ताईं ॾिसिजो। मुंहिंजी तरफ़ां ऐं लांचर जे तरफ़ां अव्हांखे हैप्पी कल्चर डे जूं मुबारकूं लख लख हुजनि। अॼु असां सां हिन कल्चर डे जे प्रोग्राम में असां सां लांचर साहब मौजूदु आहे। असीं थोरो हुन सां हाल वाल करियूं, सोचियोसीं अव्हां सां बि लांचर साहब जो हलो हाय करायूं। लांचर साहब कहिड़ो हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह। कीअं पियो लॻे हैदराबाद जी फर्स्ट क्लास काफ़ी दोस्त हैदराबाद जा मुंहिंजी फोन कंदा तूं अची ऐं काफ़ी सां राजकोट मां काफ़ी दोस्तनि सां मिली चुको आहियां। अञा जेके दोस्त मुंहिंजा रहियल आहिनि मां पालारी साहब जे होटल ते बदर भाई खे जी बिल्कुलु असां मिली सघनि जेके बि लांचर जी बिल्कुलु जेके बि लांचर साहब जा जेके फैन आहिनि ऐं उन्हनि खे हिकु पैगाम पुॼाइण थो चाहियां त लांचर खान पुॼी वियो हैदराबाद में। जंहिंखे बि मिलणो हुजे मुंहिंजी आइडिया आहे उन सां राब्तो करे। हैदराबाद में घणा ॾींहं 2 ॾींहं आयो? 2 ॾींहं आहियूं लांचर सां 2 ॾींहं जंहिं दोस्त खे वीडियो ठाहिणी आहे या व्लॉग भरणो आहे हलियो अचे सिंध पाला जो होटल ते। लांचर साहब उते वेठो हूंदो, तव्हांजे दुआनि जो तलबगार लांचर साहब। असां बसि वधीक टाइम कोन पिया ॾियूं, हिकिड़ो दोस्तनि खे पैगाम ॾियो सिंधी कल्चर डे हिसाब सां। अरे कल्चर डे असांखे ख़बर न हुयो। हा इन्ही जो जेको हाणे मल्हायूं था इन्ही जो ताज अकबर काज़ी ॾांहुं वञे थो। छो जो अकबर काज़ी उन्ही जेको आहे तिनी जो असांखे शऊर ॾिनो। अॻु में असांखे नंढा हूंदासीं बि असांखे ख़बर न हुई। मुंहिंजो सलाम आहे अकबर काज़ी साहिब खे। सिंध जे नौजवाननि खे मुंहिंजो सलाम आहे। जोश जज़्बे सां ईद वांगुरु निकिरनि था। ऐं बाक़ी तव्हां ॾिसो था हैदराबाद हुजे कराची हुजे पूरो सिंध अॼु महकी थियो आहे बिल्कुलु पंहिंजे ख़ूबसूरत कपिड़नि में रंगा रंगी अजरक में। ऐं तमामु महिरबानी अकबर काज़ी साहिब जो जंहिं असांखे शऊर ॾिनो सर। जी दोस्तों बिल्कुलु ई अव्हां हिन लांचर खान जो पंहिंजे ख़्यालनि जो हज़ार ॿुधो। असां सां लांचर खान अञा मौजूदु आहे, वधीक कचहरी कंदासीं। इन वठूं न थोरो ब्रेक खां पोइ वरी लांचर साहब मिलंदासीं। जियो भाई जियो 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 भाई जियो।
Yo, Lanchar, yo!